सिंध में तालीम के आम करण ऐं ॿारनि खे स्कूलनि में दाख़िला करण लाइ सिंध जे तालीम ऐं ख़वानदगी वारे खाते पारां सॼे सूबे में स्कूलनि में दाख़िला जी मुहिम शुरू कई वई आहे। इन हवाले सां तालीम ऐं ख़वानदगी खाते थरपारकर पारां इन मुहिम खे कामयाब बणाइण लाइ जागरता बाबति केतिरा ई प्रोग्राम जोड़िया विया आहिनि। इन सिलसिले में अॼु दरबार हॉल मिठी में हिकु जागरता सेमिनार मुनक़िद कयो वियो। सेमिनार के ख़ासि महिमान तौरु ख़िताब कंदे एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 थरपारकर मोहम्मद उस्मान ख़ासख़ैली चयो त क़ौमुनि जी तरक़ी जो दारोमदार पढ़ियल लिखियल नौजवाननि ते हूंदो आहे ऐं जॾहिं नौजवान पढ़ी कामयाबी माणे मुख़्तलिफ़ फील्ड्स में कमु कंदा त न रुॻो संदन पर मुल्क ऐं क़ौम जो नालो बि रोशन थींदो। उन मौक़े ते सेमिनार खे ख़िताब कंदे तालीम ऐं ख़वानदगी खाते मीरपुर ख़ास जे असिस्टेंट डायरेक्टर सिकंदर आज़म दर्स चयो त सिंध सरकार पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध जे नारे हेठि सूबे में जेके ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि उन्हनि खे स्कूलनि में दाख़िला करण लाइ हिकु मुहिम शुरू कई वई आहे। हुन चयो त माण्हुनि खे तालीम जे फ़ाइदनि बाबति आगाही ॾियण लाइ प्राइमरी स्कूल सतह ते उस्तादनि वालदेन ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि ते ॿधल कमेटियूं ठाहियूं वेंदियूं। उन मौक़े ते डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर सेकेंडरी थरपारकर नरसिंह भील स्कूलनि जी कारकर्दगी मौजूदा एनरोलमेंट नईं दाख़िला लाइ खयल क़दमनि ऐं स्कूलनि में घुर्बल सहूलियतुनि जी फ़राहमी बाबति तफ़सीलनि सां ॻाल्हायो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची